नाज़रीन, उडेरोलाल स्टेशन ऐं भरपासे महांगाई जो जन बेकाबू थी वियो आहे। ग़रीब माण्हुनि जो जीअं जंजाल बणिजी वियो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था गुल मोहम्मद हिंगोरो जी हीअ रिपोर्ट। मौजूद है उडेरोलाल स्टेशन में, जिते रमज़ान अचण शर्त ही महांगाई जिन बेकाबू थी वियो आहे। उन हवाले सां हिते दिहाड़ी वारा मज़दूर बैराटीअ सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति था वठनि, अचो त खान मालूम करियूं। दो माण्हू सचो आहे। हाणे असांखे कुझु उन जी शइ ते अमल करणो आहे। जी यूटिलिटी स्टोर जी वफ़ाक़ी बजट आहे, वज़ीर आज़म जी तरफ़ां पैकेज आहे। यूटिलिटी स्टोर ते वञो तव्हां, उन्हनि शयुनि ते बि तव्हांखे महांगी मिलंदी। हाणे उते पघार सरकारी पियो खणे, उन जे बावजूदि ग़रीब की आवाम खे को बि रिलीफ कोन थो मिले। हिकिड़ो खान साहब कुझु कोन करे सघनि। हर माण्हू जो फ़र्ज़ु आहे जी साफ़ हज़रात आहिनि, ॿिया कंहिं माण्हू आहिनि त गॾिजी सॼी इन शइ खे अमल में आणनि। जी का शइ सब्ज़ी वञो था मंडी में त उते शइ घटि रेट में आहे त दुकानदार वरी डबल रेट था लॻाइनि। हर शइ माफ़िया माना ज़ोर लॻी पिया। हिते जा हुकुमरान त हुए असां चऊं था उन्हनि महांगाई कई आहे, हर शइ क्रिप्शन हीअं क्रिप्शन खोरनि, पर हींअर असां ॾिसूं था ACDC बि पंहिंजे एसियुनि मां निकिरण लाइ तयारु कोन्हनि। हिन भलारे महीने में ईअं पंहिंजे एसियुनि में वेठा आहिनि, मुफ़्त हरामी पघारूं पिया करणु। हिननि खे कुझु सोचणु खपे त ग़रीब आवाम हींअर ॾुतरियल आवाम रमज़ान जे महीने में भलारे में कहिड़े माना रुपया वारी शइ 30 रुपया थी वई आहे। इहा कहिड़ो तरीक़ो आहे? माना भलारे महीने में ऐं ताजरान बिरादरी खे बि अपील आहे त कुझु माना पंहिंजे दुकानदारनि माशाखोरनि ते कंट्रोल कनि तो जी हूँ पाँच पान के रेट मुनासिब रखन। महंगाई की तो कोई बात ही नहीं कर सकता, क्योंकि सबको पता है इमरान खान वज़ीर आज़म इस टाइम पर। वज़ीर आज़म तो ये भी है गिरदारी तरबूज वाला भी, पकोड़े वाला भी, इस टाइम पे हर कोई वज़ीर आज़म है। महंगाई का तो लठ ले ही घूम रहे हैं, नाम उसका बदनाम है, उसका बदनाम है। हर कोई महंगाई के इस टाइम पर जोर है। न भाजी थो वठो सघे, न गोश्त थो वठो सघे, न पलो थो वठो सघे, न दाल थो वठो सघे। अटो वठे तो लूण आहे सही वण पिन थो घुमे। ऐं महिरबानी करे उॾे स्टेशन जा पूरी सिंध में 60 रुपया 70 रुपया किलो अटो आहे। भाॼी जेका आहे 100 खां 200 रुपया किलो लॻी पए 300। कैमरामैन सिजाद अली सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मेहरान टीवी, उडेरोलाल।